अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंदड़ मोरो प्रेस क्लब में मिठियाणी पुलिस जे ज़ियादत ने टैक्सी ड्राइवर नौजवान के खंबे गुम करे मथस पुलिस मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल करण वारे अमल खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी उस्ताद नसरुल्लाह आलमाणी, खान आलमाणी, एडवोकेट गुलज़ार आलमाणी करे रहिया हुआ। उन मौक़े ते हिननि चयो त मिठियाणी पुलिस जो SHO सुलेमान वगण असांजे ॿिनि नौजवाननि टैक्सी हलाईंदड़ ज़फ़र आलमाणी ऐं रोशन अली आलमाणी के बिना जवाज़ खंबे खणी वञी गुम करे छॾियो आहे, जंहिंखे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो ऐं असां खां रिश्वत जा पैसा घुरिया विया आहिनि, जेकी न ॾियण ते उन्हनि मथां पुलिस मुक़ाबले जी कूड़ी FIR दाख़िल करे रिपोर्ट ॼाणाए छॾियो आहे, जंहिं करे असांखे ख़दशो आहे त खंबे गुम कयल नौजवान खे हाफ फ्राई या फुल फ्राई न कयो वञे ऐं जेकॾहिं उन्हनि खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार SHO मिठियाणी सुलेमान वगण ऐं संदसि अमलो हूंदो। हिननि चयो त हिकु टैक्सी हलाईंदड़ पुलिस सां कीअं मुक़ाबिलो कंदा, अहिड़ो कूड़ो इल्ज़ाम ॾिनो वियो आहे ऐं कोर्टूं बंदि हुजण सबबि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे लुटियो फुरियो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त खंबे गुम कयल टैक्सी ड्राइवर नौजवाननि ज़फ़रुल्लाह ऐं रोशन आलमाणीअ खे ज़ाहिर करे दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु करे खेनि आज़ादु कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।